कहाणी चौथी शरीफ़ज़ादी। भरियल शहर अकेलाइप जो ॾंभींदड़ अहसास, बदन में पखिड़िजी आयल अनेक नंढड़िन नंढड़िन अणपूरिन ख़्वाहिशुनि जो ज़हर, रग रग में समायल अकेलाइप जी घुट, अखियुनि में चुभंदड़ खारे पाणीअ जो ज़ाइको, भाएं अंदर में खारे पाणीअ जो नीरो समुंड भरिजी आयो हुजे। अहिड़े समय उहे सभु पीड़ाऊं जेके ज़माननि खां मन जे कंहिं सुनसान कुंड में दफ़न हुयूं, हींअर संदसि जनाज़ो कुल्हनि ते खयों आॾो अची बीठियूं आहिनि। जीजी छा थियो? संदसि कारियुनि थकल थकल अखियुनि में लुड़कनि जूं कतारूं ॾिसी ज़ेबूअ जा ज़ोर ॾींदड़ हथ रुकिजी विया। पर हूअ माठ मौत जी तनहा अहसास जी आन, अखियूं पिंघे जी गोड़ीअ में लॻल आरसीअ ते अटकियल, चहिरे ते जवानीअ जा पछाड़का पसाहा, कारनि वारनि में पखिड़ियल चांदीअ जूं अनेक तारूं, ढरकियल बेडोलो बदन, अखियुनि में पंहिंजे ई वजूद जो आसेब समायल, तंहिं पर पंहिंजे घुटियल ख़्वाहिशुनि खां घबराइजी अखियूं पूरे छॾियूं अथसि। जीजी चाक त आहियो, वराणीअ में थधो छूकारो जेको अटकी पियो अथसि बंदि चपनि में। ज़ेबू खन खां पोइ बंदि चपनि जो भड़को। जी साइण, सिगरेट आंदो अथई? हाओ साइण, पीअंदव? हूअ माठ सिगरेट दुखायो अथसि साइण लाइ, ऐं साइण जे सुकल ठूठ चपनि में अटकियल सस्तो सिगरेट बदन जे पाताल ताईं पखिड़िजी आयो अथसि। सिगरेट जो अछो दूंहों, अकेलाइप जी घुट। साइण अॼु त कारे बि ॾिसी वरितो। पोइ भउ खां छिरक चवणु लॻो, छा कंदी आहीं सिगरेटनि खे? तो छा चयो? अखियुनि में राज़ खुलण जे भउ जा पाछोला। चयमि आउं सिगरेट पीअंदी आहियां। ॿिन्ही जी हलकड़ी खिल ॼण खंडरनि में तनहा सॾ जो पड़लाउ। ज़ेबू इहो ई बंदि चपनि जो बुणको। जी साइण, तोखे कारो वणंदो आहे? ॾाढो गहरो सवाल, पर बज़ाहिर रवाइजी। पंहिंजा वर कंहिंखे कोन वणंदा साइण? तोखे भाईंदो आहे? साॻी गहराइप सवाल में। साइण हू त चवंदो आहे त पल बि मूंखां परे न थी। ॾाढे मान सां ॾिनल जवाब ऐं हुन जे अंदर में निड़ीअ खां हेठि ॼण गरम गरम रत लही आयो हुजे। बदन जे पाताल ताईं पखिड़िजी आयल सिगरेट जो दूंहों, हिकु डिघो सूटो, सोचुनि जो सिलसिलो, अणपूरिन ख़्वाहिशुनि जो ज़हर। तॾहिं मन ते हुरी आयो अथसि हिकु सांवरो चहिरो, जेको बंदि दरवाज़े जी सीर मां लीओ पाए ॾिसंदी हुई। हिकु ॾींहुं दर ततीअ महल बंदि दरवाज़े जी सीर मां हुन कणसि लिया पाईंदे पकिड़े वरितो हो। छा थी ॾिसीं? भउ खां हुन जो साहु सुकी वियो। छा थी ॾिसीं जान? हुन जे हीसियल वजूद जे चौधारी बाहूं पिखड़ींदे चयाईं। हुन जी दिलि सीने मां निकिरी अची रत जे हर फुड़े में धड़कण लॻी। प्यार जो एॾो अंबर, जेॾो फहिलाउ हुन जी रग रग में समाइजी आयो हो। तॾहिं ज़ेबूअ कंहिंखे ईंदो ॾिसी खंगहकार कई हुई ऐं हूअ बांह जे घेरे मां निकिरी अची पंहिंजे कमरे में लिकी हुई। नंढे हूंदे खां अहमद जे नाव थियल हुई। घणो अॻु सिज लथे वियल संदसि चाचीअ कणसि झिलमिल कंदे ॻाढ़ी पोती पाराई, भाकुरनि में भरींदे चयो हो, मुंहिंजे अहमद जी नंढड़ी कुंवार। ऐं इहे लफ़्ज़ ज़माननि खां संदसि कननि में गूंजी रहिया हुआ। तॾहिं खां अहमद लाइ अनेक ख़ूबसूरत सपना ॾिठा हुआईं। पोइ संदसि ख़्वाबनि खे ताबीर ईअं मिलियो जो ज़ेबूअ जे पहिरे में ऊंदाहिनि रातिनि जो छित ते डिघियूं मुलाक़ातूं, ख़ुशबू वारा डिघा ख़त, बाहुनि जो अंबर जेॾो फहिलाउ, तेसिताईं जो अहमद जेको पढ़णु सांगे वटनि हैदराबाद में अची रहियो हो, वरी मोटी अचण जो वाइदो करे वलायत हलियो वियो। तॾहिं उहा हेॾी भरियल बंगले में अकेली रहिजी वई, ॼण मकलीअ जे मक़बरनि में भटकंदड़ को तनहा बदरूह। रंग हेॾो पइजी वियो हुअसि। अंदरि अंदरि बदन जे पाताल में अहमद जी बाहुनि जो मज़बूत वकड़, कननि में सुरबाट। नेठि बि त मुंहिंजी कुंवार थींदीअ जान, शर्माईं छो थी? ऐं रत जे हर फुड़े में अणॼातो भारी बोझ समाइजी आयो हुअसि। ॿिए महीने ई पाण सम्झी वई। तॾहिं ॼण चरी थी पई। ॿई हथ कननि ते रखे जा रीह कंदी हुई त धरतीअ खां आकाश ताईं पड़लाउ बणिजी गुंजंदी हुई। माणस जो तिखियूं अखियूं सभु कुझु सम्झी वियूं हुयूं। बेहोश त थी पई हुई, अखियुनि आॾो ऊंदाही पखिड़िजी वियो हुअसि। इहो सोचे त भाणस जिन जेके एॾा गैरत वारा आहिनि, जेकर ख़बर पवेनि त कणसि उफट मारे छॾनि। पिणसि जेको हेॾी इज़त वारो आहे,
संदसि साह निपूड़े छॾे, पर 3 ॾींहं हू सभु घर में न हुआ। बाणस जिन नयूं गाॾियूं खयूं शहर जे छोरनि समेत हैदराबाद ऐं कराची जे विच में पिया डुड़ंदा हुआ। पिणसि ॻोठ में अञा ताज़ो हिकिड़ी मोहाणी बेनकाही विहारी हुई। सो ॾींहं जा ॾींहं ॻोठ हूंदो हो। हिकिड़ी माणस हुई जेका सारो ॾींहुं चरियनि वांगुरु पई संदसि पेट घूरींदी हुई, ऐं हूअ हुई जा कमिरो बंदि कयो सारो ॾींहुं पींघे में ऊंधो कंधु कयो पई हूंदी हुई। पोइ नेठि माणस ज़ेबूअ खे मोकिले शहर मां डॉक्टरियाणी घुराई। जॾहिं हुन जे बदन जे पाताल में लिकल भोज घटिजी वियो, तॾहिं माणस 2000 ऐं सोनी मुंडी ॾेई डॉक्टरियाणीअ जो वात बंदि करे छॾियो हो। पर हूअ त के ॾींहं सुकल ठूठ अखियुनि मां छित खे पई घुरींदी हुई। हर अहसासु ॼण पंहिंजे मौत पाण मोह पियो हो। तॾहिं उमालक मन ते सट ॾेई हुरी ईंदो हुअसि। रत ऐं गोश्त जो नंढड़ो ॻाढ़ो टुकर जेको ज़ेबूअ कमोड में हारे फ्लैश हलाए छॾियो हो। पाणीअ जी हिकिड़ी तिखी लहर आई ऐं गोश्त ऐं रत जे उन ॻाढ़े टुकर खे धरतीअ जे पाताल ॾांहुं छिके वई। पर ॻाढ़े रत ऐं गोश्त जो इहो बेजान टुकर हुन जे मन में केकटस जे ॿूटे जी आन चुभंदो रहियो। तॾहिं हुन खे पंहिंजे बदन ते उहो ॻाढ़े रत ऐं गोश्त जो टुकर सुरंदो महसूसु थींदो हो। नंढड़ियूं पितकड़ियूं ॿाहूं हुन जे समूरे बदन खे वेढ़े वेंदियूं हुयूं ऐं पोइ अंदरां मन जे पाताल मां दहा निकिरंदी हुअसि, जेका समूरी काइनात खे वेढ़ी वेंदी हुई। पिणसि डॉक्टर अची गॾु कया, हिस्ट्रिया अथसि, शादी करायोसि। डॉक्टरनि फितवा ॾिनी। पिणसि मछिड़जी पियो, असांजी नियाणी लाइ चवनि था त शादी करायोसि। दोज़की डॉक्टरनि खे गारियूं ॾेई कढियाई। तॾहिं हुन जूं दाहूं वेतर वॾी वयूं। पंहिंजनि घुटियल अहसासनि खां घबराइजी अहमद खे ख़त लिखियो हुआईं, जेको ज़ेबूअ सुथण जे वर में हणी पोस्ट करे आई हुई। वराणीअ में अनेक ॾींहंनि खां पोइ अहमद जो ख़त आयो त सही, पर पिणसि ॾिना। आउं फिरदौस खे वॾनि जे कयल फ़ैसिलनि खां आज़ादु कयां थो, जो मूं बि हिते शादी करे छॾी आहे। अहमद जे ख़त त ॼण को ममण मचाए छॾियो हो। भाणस जिन त मुर्गो टिकेट वठियो विलायत थी विया, अहमद जो खून करणु ॼण हिते बि सिंध जियां माण्हू मारणु को सवलो हो। पर पिणसि अकुल वारो हो, इज़त जो मामिलो हो। गैरत वारा हिकु भेरो जिथे पांद अटकाईंदा आहिनि उते निभाईंदा बि आहिनि। ऐं इहा ॻाल्हि का एॾी वॾी बि त न हुई। 2 वञूं त असां सिंधी मर्दनि जो शान आहे। सो अहमद खे लिखी मोकिलियाईं, जेतिरियूं घणियूं वञूं ऐं बनियूं ओतिरो मर्द जो शान। पर लिखे जा लेखा ड्राहिबा कोन आहिनि। जिते पलांद अटकाइबो उते निभाइबो, इहो असांजे राज जो शान आहे। सो फिरदौस जेसिताईं जीअरी हूंदी तो लाइ वेठी हूंदी। पर अहमद को बि जवाबु कोन ॾिनो। ऐं जॾहिं राज में ॻाल्हि पिखड़ी त हुन बि ॿुधी ऐं मन जूं बुलंद इबादत गाहूं पल में ड्रही पयूं। कणसि हिकु वार वरी रत ऐं गोश्त जो उहो बेजान ॻाढ़ो टुकर यादि अचणु लॻो, जेको ऊंदाह में कणसि पंहिंजे बदन ते सुरंदो महसूसु थींदो हो। अनेक ख़त अहमद जे नाव लिखियाईं, ज़ेबूअ जे सुथण जे वर में हणी पोस्ट करे ईंदी हुई। पर हुन पार केॾी माठ, का बि वराणी न, को बि लफ़्ज़, को बि ख़त न। हूअ अंदरि ई अंदरि भुरंदी रही, वारीअ जे विखरियल ज़रड़नि जियान। रत जे हर फुड़े में ज़िंदगीअ जो ज़हर पिखड़ी वियो अथसि। जवानीअ जे ॿुॾंदड़ सिज जो शदीद अहसासु, अकेलाइप जी घुट। ज़ेबूअ पोतीअ जे पलांद मां हिकु ॿियो सिगरेट छोड़े दुखाए ॾिनो अथसि। सुकल ठोठ चपनि में अटकियल सिगरेट, 2-3 लाॻीता डिघा सूटा, सीने मां उथंदड़ हलकड़ीअ खंघ जो पड़लाउ। दिलि थी चवेसि इंसान जी वस्तीअ मां मोह करे केॾांहुं निकिरी वञे, पर ज़हरीलियूं सोचूं दिमाग़ जी हर कुंड में पिखड़िजी आयूं अथसि। ज़ेबू बंदि चपनि जो भणको, जी साइण, आउं जेकर मरी पवां त? अव्हां जा दुश्मन मरनि साइण? न, आउं भॼी वेंदसि। हलकड़ी खिल। को ॿुधी न वठे, भव खां छिरक, कंहिंजे ॿुधी वठण जो डपु। तो भायो त आउं सचपच भॼी वेंदसि छा? ज़ोरदार टहिक, ॼण सिलह जे खंघ जो पड़लाउ। वराणीअ में ज़ेबूअ जो बि हलकड़ो टहिक। आउं भॼी वञां त मुर्गो कुही छॾींदुमि। टहिक, पर टहिक में उहा साॻी खोखलाइप जंहिं ते सुॾके जो गुमान। अखियुनि में ख्वाबनि जा जनाज़ा समाइजी आया अथसि। मन में पिणसि ऐं भाणसि जिन जो डपु, जिन जूं गैरतूं ऐं इज़तूं सलेब जियान संदसि कुल्हे ते टंगियल आहिनि, तंहिं पर बंदि अखियुनि में तरी आयूं अथसि अनेक सारोणियूं। सलीम, जेको बुरके जे कारे नकाब मां रेशमी घिटीअ जे हिकु ज़ेवरनि जे दुकान ते ॾिठो हुयईं। ज़ेबूअ सां गॾु हुन जी बेहद वेझो ज़ेवर ॾिसंदे अलाए छो हुन जी दिलि धड़कणु लॻी हुई।
अव्हां निकाब त खणो। मुंडियूं ॾेखारींदे हुन फिरदौस जे कननि में सरगोशी कई। निकाब जे अंदरि हुनजो चहिरो पल पल ॻाढ़ो थी वियो ऐं जॾहिं हुन मुंडी आङुर में पाए ॾिठी तॾहिं उमालक हुन संदसि हथु पकिड़े वरितो। एॾनि नाज़ुक हथनि में एॾी बेदर्दीअ सां मुंडी न पायो। हूअ हुनजे हथनि मां पंहिंजा हथ छॾाए न सघी। हू कणसि देसी फिल्मुनि जो हीरो महसूसु थियो हो, जंहिंसां कंहिं ज़माने में कणसि इश्क थी पियो हो, जंहिंजा फिल्मी अख़बारुनि ऐं रिसालनि मां कटियल 150 खनि फ़ोटा हुआ संदसि कबट में रखियल। मुंडी वठी जॾहिं हू दुकान मां निकितियूं थी तॾहिं फिरदौस जे कननि में सुरबाट कयो हुयईं, वरी अचिजो, मां अव्हां जो इंतज़ारु कंदुसि। ऐं पोइ सॼी वाट हूअ ऐं ज़ेबू हुन जूं ॻाल्हियूं कंदी रहियूं हुयूं। उहा सॼी राति कणसि निंड न आई। उन राति कणसि न अहमद जो सांवरो चहिरो यादि आयो, न ई गोश्त ऐं रत जो उहो ॻाढ़ो टुकर कणसि पंहिंजे बदन ते सुरंदो महसूसु थियो। संदसि अखियुनि आॾो उहो चहिरो घुमंदो रहियो जंहिं मुंडी पाराईंदे संदसि हथु पकिड़े चयो हो, अव्हांजा हथ केॾा न नाज़ुक आहिनि, चुमण ते थी दिलि चवे। उहा सॼी राति उहा ऊंदाह में पंहिंजा उहे ख़ूबसूरत हथ घूरींदी रही हुई, जिन ते अञा ताईं कणसि सलीम जे हथनि जो छुहाउ महसूसु थी रहियो हो। कणसि ॿिए ॾींहुं ई उहा मुंडी आङुर में सोढ़ी महसूसु थियणु लॻी। माणस खे चवणु लॻी, मुंडी सोढ़ी थी पई अथमि, भायां त मटाए अचां। ऐं पोइ शाम जे उदास वेला में जॾहिं हूअ चहिरे ते नकाब ढारे ज़ेबूअ सां गॾु दुकान में घिड़ी तॾहिं हू ॼणु टिड़ी पियो। ज़ेबू संदसि चवण ते दर वटि बीही रही ऐं हूअ अकेली अॻिते वधी आई। हुन जे बेहद वेझो बुरके जे कारे निकाब में लिकल संदसि चहिरो घूरींदे हू मुरकी पियो। मूंखे पक हुई त तूं ईंदीअं। छो? केतिरा सवाल उन्हीअ हिक छो में समायल हुया। मूं तुंहिंजो इंतज़ारु पई कयो। हुनजो हथु पकिड़े हुन ॾाढे वेसाह सां चयो। तॾहिं हुनजी दिलि सीने मां निकिरी अची भाएं पेरनि में धड़कणु लॻी, पर बज़ाहिर ॾेखाव लाइ हुनजे हथ मां हथु छॾाइण जी कोशिशि करणु लॻी। जेतोणीकि संदसि दिलि केॾी शिदत सां पिए चाहियो त हू ईअं ई संदसि हथु जलियो बीठो रहे ऐं ज़िंदगी उन लम्हे साक़ित थी वञे। पर हू उन मामले में ॾाढो तजुर्बेकार हो। हुन उते उन दुकान में अनेक छोकिरियूं फासायूं हुयूं। हू शरीफ़ ज़ादियुनि जे अंदर में लिकल अनेक नंढड़ियुनि अणपूरियुनि ख़्वाहिशुनि खां अणॼाण न हो। हू पाण उन्हनि ख़्वाहिशुनि जी तकमील कंदो हो। सो हुन जो हथु बेहद मज़बूतीअ सां झलियो बीठो रहियो। तुंहिंजा हथ चुमण ते थी दिलि चवे। हुन सुरबाट कयो ऐं हूअ ईअं शर्माइजी वई ॼण पहिरियों भेरो उहे लफ़्ज़ ॿुधा हुजनिसि। न त अहमद त संदसि सॼो वजूदु चुमियो हो। अहमद खां अॻु संदसि स्कूल जे क्लार्क बि त संदसि चप चुमिया हुया, पर हूअ शर्माइजी वई कंहिं कुंवार जी आन। मुंडी सोढ़ी अथमि, सा मटाइण आई आहियां। पहिरीं नकाब त खणो। हुन फिरदौस जो नकाब खणणु चाहियो, पर हू डप खां छिरकी पई। न, कोई ॾिसी वठंदो, हिकु झलक त ॾिसणु ॾियो। हुन हेठि थियल निकाब मां लियो पाए फिरदौस जो चहिरो ॾिठो। हुन जी दिलि सीने मां निकिरी अची पेरनि में धड़कणु लॻी। केॾी हसीन आहे, दिलि थी चवे तुंहिंजो चहिरो बि चुमी छॾिजे। हुन जे आवाज़ में अलाए छा हो जो फिरदौस खे पंहिंजो पाण पघरंदो पियो महसूसु थियो। मुंडी सोढ़ी त कान हुयसि, पर माणस खे ॾेखारण लाइ कणसि मुंडी बि मटाइणी पई। तॾहिं दुकान में ॿिया ग्राहक अची विया, जंहिंजे करे कणसि मोटणो पियो। मोट में वाट ते ज़ेबूअ खे हूअ होरियां उहे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदी रही जेके सलीम हुन सां कयूं हुयूं। ऐं पोइ उते बि टपालीअ जो कमु ज़ेबूअ ॾिनो। ख़ुशबूदार डिघा रोमानी ख़त जेके उर्दू शहरनि सां भरियल हूंदा हुया, भर्त भरियल रेशमी रुमाल, मिलण लाइ न्यापा ऐं मुलाक़ातूं जेके घणो करे सलीम जे दुकान जे अंदरीअ कोठीअ में या संदसि दोस्तनि जे घरनि में थींदियूं हुयूं। घरां साहेड़ियुनि जो बहानो करे निकिरंदी हुई, कॾहिं मीलाद शरीफ़, कॾहिं दर्ज़ी, कॾहिं दावत जो बहानो। माणस अबोझ भाएं त भली अहमद जो ॾिनल दुख घटिजी वञेसि। पोइ बुरको पाए ज़ेबूअ सां निकिरंदी हुई। ॿ मोटरूं दर ते बीठल हुयूं। को बि फ़ासिलो न हो संदसि ऐं सलीम जे विच में। हिकु ॾींहुं सलीम जे कुल्हे ते मथो रखंदे चयाईं, मूंसां शादी कंदे? ऐं हू छिरकी पियो। तुंहिंजा माइट वॾा माण्हू आहिनि फिरदौस, मूंखे तुंहिंजो संग कॾहिं बि कोन ॾींदा। बहानो कयाईं, पाण लिकी शादी कंदासूं। हुन जी ॻाल्हि ॿुधी सलीम जो मुंहुं हेॾो पइजी वियो। हुन कंहिं बि छोकिरीअ सां शादी कान कई हुई। हुन जी पंहिंजी ज़ाल हुई, बेहद ख़ूबसूरत ऐं हुनखे बेहद प्यारी। संदसि 2 पुट बि हुया। फिरदौस ऐं ॿियूं अनेक हुन जी ज़िंदगीअ में आयूं ऐं हली वयूं। हू हिकु तजुर्बेकार रांदीगर हो। पंहिंजी शादी जाइज़ कान्हे, कूड़ थो चवीं। सची, क़ुरान ऐं हदीस खोले ॾिस। हुन क़ुरान ऐं हदीस जो कूड़ो हवालो ॾिनो फिरदौस मां जिंद छॾाइण लाइ, ऐं हूअ चुप थी वई। मौत जे तन्हा अहसास जियान उहा माठ हुन जे मन में दूर दूर ताईं ज़हर जियान पिखिड़िजी वई। ॿिए भेरे अनेक ॾींहं दुख भोगण खां पोइ
ज़ेबूअ सां ओचितो वञी सलीम जे दुकान ते पहुती। सलीम कोन हो, हिकु ॿियो नंढीअ उमिरि जो छोकिरो वेठो हो। हुन जे पुछण ते चवणु लॻो, अदा सखर हलियो वियो आहे, हाणे उते ई रहंदो, जो हाणे हू सखर वारो दुकानु संभालींदो। उन हिकु लम्हे संदसि मन जूं कचियूं पकियूं इबादतगाहूं ड्रही पियूं। हूअ भरियल शहर में अकेलाइप जो ॾंभींदड़ अहसासु खणी घर मोटी आई। कणसि हिकु वार वरी हिस्ट्रिया जा दौरा पवण लॻा। डॉक्टरनि फ़तवा ॾिनी, शादी करायोसि। पिणसि मछिड़जी पियो। इहा बि का थियणी हुई। हुनखे पछाड़कनि पसाहनि ताईं अहमद जो इंतज़ारु करणो हो, जेको हुन करणु नथी चाहियो। कारियुनि थकल थकल अखियुनि में हिकु लुड़क न चाहींदे बि लड़ी आयो अथसि। हिकु ॿियो सिगरेट ॿिनि आङुरियुनि जे विच में अटकियल डिघो सूटो, आरसीअ में संदसि चहिरे जो अक्स, जेको अनेक चपनि जे छुहाउ काण कोमाणियल। अंदरि ॿाहिरि अकेलाइप जो अहसासु। भरिये भकले शहर में मौत जे अहसास जहिड़ी अकेलाइप। अनेक सारूणियूं, रत जे हर फुड़े में समायल केतिरा चेहरा, ॿाहुनि जो फहिलाउ, चपनि जो छुहाउ, कुल्हनि ते ज़िंदगीअ जो सलीब, नंढड़ियुनि अणपूरियुनि ख़्वाहिशुनि जो हुजूम, बदन जे पाताल ताईं पखिड़िजी आयल ज़हर ज़िंदगीअ जो। ज़ेबू बंदि चपनि जो भुणको। जी साइण, पाणी। उन कंडा बणिजी निड़ीअ में पई चुभियसि। पाणीअ जा लाॻीता 2-3 ढुक, थधो शुकारो, थकिजी अखियूं पूरे छॾियूं अथसि। ज़ेबू ओचितो कुझु यादि अची वियो अथसि। जी साइण, तूं फैमिली प्लानिंग वारी इस्पताल वई हैं? हा साइण, वई हुयसि। गोरियूं मिलियूं? कुझु हॿकंदे पुछियो अथसि। हा साइण, पंहिंजे नाले ते वठी आई आहियां, ॾाढी मुश्किल सां मिलियूं अथमि। पलांद मां फैमिली प्लानिंग जी गोरियुनि जो पाकेट छोड़े ॾिनो अथसि साइण खे। साइण, डॉक्टरियाणी चवणु लॻी त जेतिरा ॾींहं इहे गोरियूं खाइबियूं, ओतिरा ॾींहं खेरु हूंदो। ॿिन्ही जी हलकिड़ी खिल, पर हुन जी खिल ॼणु तनहा सॾ जो पड़लाउ। पाणीअ सां गोरी निड़ीअ खां हेठि लाथी अथसि, ॼणु ज़िंदगीअ जो ज़हर निड़ीअ मां हेठि लाथो हुजेसि। पल पल कणसि गोश्त ऐं रत जो उहो ॻाढ़ो टुकर पंहिंजे कोमायल बदन ते सुरंदो महसूसु थियो आहे, जेको घणो अॻु ज़ेबूअ बाथरूम जे कमोड में विझी फ्लैश हलाए वहाए छॾियो हो। गोरियुनि जो पैकेट विहाणे हेठि रखे छॾियाईं। विहाणे हेठि रखियल ख़त कढी ज़ेबूअ खे ॾिनाईं। हीउ जमील खे ॾेई अचिजांइ, चइजांइसि आउं सुभाणे शाम जो ईंदसि। ज़ेबू हली वई ख़त खणी। हूअ अकेली मौत जे अहसास जियान, पिंघे जी तिखी लोड, सिगरेट जा डिघा सूटा, अज़ल जो अज़ाब रत जे हर फुड़े में समाइजी आयो अथसि। डिघो साहु खणी अखियूं पूरे छॾियाईं।